लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे डॉक्टर अयूब जो सलाम। अॼु असां सां अमेरिका जे अंदरि बल्कि परॾेह में सिंधियुनि जी सभ खां वॾी ऐं अकेली नुमाइंदा तनज़ीम सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, जंहिंखे असां उर्फ़ आम में साना चऊं था, के माण्हू उनखे सना चवनि था, उनजो सदर जनाब मोहम्मद अली महर साहब असां वटि मौजूदु आहे। असां उन खां मुख़्तसर ॻाल्हियूं कंदासीं। सभ खां अवल त महर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। साईं लख थोरा। ऐं महर साहब आयो आहे, महर साहब अॼु आयो आहे, महर साहब ख़ैर सां सुभाणे परीं हलियो बि वेंदो, इन करे असां हिनखे पकड़ियो आहे। ऐं हूअं त टोरंटो में असांजी मुलाक़ात थी, टोरंटो में असां साईं जन खे ॿुधो बि, साईं जन जा इंतज़ाम ॿियो टियों सभु ॾिठोसीं। साना खे बि पंहिंजी अखियुनि सां असां कैनेडा जे शहर टोरंटो में ॾिठो। उन खां अवल मूंखे ज़ाती तौर ते न थियो, पर महर साहब खे महर साहब हिकिड़े तमामु हम्बल बैकग्राउंड जो माण्हू आहे। हू रोहिड़ी, पोइ सखर में इस्लामिक कॉलेज में उहो इंटरमीडिएट ताईं पढ़ियो, पोइ वरी महराण यूनिवर्सिटी में पढ़ियो। महराण यूनिवर्सिटी में हुन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग में इंजीनियरी कई ऐं उनखां पोइ हुन सिंध गवर्नमेंट में 10 साल नौकरी बि कई। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जेको आहे उहा हुनजी हिते फील्ड रही। ऐं उनखां पोइ साईं जन मिशिगन विया, मिशिगन मां थींदा अमेरिका कैनेडा मुख़्तलिफ़ हंधनि ते। साईं जन हाणे अॼुकल्ह असांजा परदेसी दोस्त आहिनि ऐं साईं जन जा सभु रिश्ता हिते आहिनि। साईं जन जी दिलि बि हिते आहे, साईं जन जी सिंध बि हिते आहे, साईं जन जो मुल्क पाकिस्तान बि हिते आहे। सो अॼु असां हुन सां के रवाजी गैर रवाजी ऐं ॾुखियूं ऐं सुखियूं ॻाल्हियूं कंदासीं। महर साहब सभ खां अवल मूंखे सलाम। साईं वालेकुम सलाम, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मौक़ो ॾिनो त मां हिते अचां। साना आहे, साना में त असां चाहियूं था त साना जे बारे में अवां असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। साना भला कहिड़ी आहे, ठही छा आहे, इहा कंहिंजी एजेंट आहे, कंहिंजी मालिक आहे? साईं साना सिंधियुनि जी एजेंट आहे। अच्छा, बिल्कुलु असां इहो मां क़बूल थो कयां। ऐं साना एक्चुअली ठही 1984-85 में ज़िया जो दौरु हुजे ऐं MRD जी मूवमेंट जॾहिं हली ऐं सिंधियुनि ते तमामु हिकिड़ी ज़ुल्म जी तारीख़ रात मुसलत कई वई, तॾहिं परॾेह में रहंदड़ सिंधियुनि इहो सोचियो त असां टिड़िया पखड़िया पिया आहियूं ऐं जेसि ताईं को गॾियल आवाज़ न हूंदो त इहो सिंधियुनि सां इहो पियो थींदो। उनजा बानी मेंबर केरु हुआ? बानी मेंबर 3-4 हुआसीं। मां सम्झां थो त शुरूआत में जेके 3-4 माण्हू गॾिया पाण में, उन में डॉक्टर अल्ताफ़ मेमण, जावेद लकारी साहबु हुयो, मां सम्झां थो त चंद ॿिया माण्हू हुया। उन्हनि वेही करे सोचियो त सिंधियुनि खे पाण में हिकिड़ी जाइ ते विहारिजे, हिकिड़ी का तंज़ीम ठहे। उनखां पोइ जीअं इन कम खे शुरू कयो त पोइ आहिस्ते आहिस्ते ॿिया दोस्त बि गॾिबा वञनि। अहिड़ा दोस्त बि गॾिबा वञनि जिन जो इन्फ्लुएंस हुयो, जेके उते जेका अमेरिकन कांग्रेस लिखी वेंदी आहे, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स ऐं सेनेट, उन जा जेके मेंबर्स आहिनि उन्हनि ताईं पहुच बि हुई। ज़ियाउल हक़ जे दौर में साना हिकिड़ो तमामु मुअसर किरदारु प्ले कयो पाकिस्तान में, इन हद ताईं जो चवनि था त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे जॾहिं पाकिस्तान मां तकलीफ़ बीमार हुयूं त साना जे इन्फ्लुएंस जे करे ई उन्हनि खे ॿाहिरि वञी इलाज कराइण जी इजाज़त ॾिनी वई। उनखां पोइ साना जॾहिं इस्टेब्लिश थी वई ऐं सिंधियुनि ॾिठो त साना जो हिकिड़ो ज़बरदस्त रोल आहे, साना सिंध जे लाइ कमु थी पई करे, त पोइ आहिस्ता आहिस्ता गॾिबा विया। ऐं हिन वक़्तु असांजी तमामु घणी स्ट्रेंथ आहे। जेके गैर सिंधी दोस्त आहिनि इहे पुछंदा आहिनि त इहो तव्हां साउथ एशियन माण्हू थी करे, पाकिस्तानी माण्हू थी करे, सिंधी माण्हू थी करे तव्हां इहो मुआवज़ो कयो कीअं आहे? जॾहिं त सिंध में ॿियूं बि घणियूं कम्यूनिटीज़ आहिनि, उहे कोन करे सघे। पाकिस्तान में इलाही आहिनि, पाकिस्तान जी ॻाल्हि थो की पाकिस्तान माफ़ु कंदा, त उहे न करे सघियूं आहिनि। मूंखे हिकिड़ो ॿुधाए पियो इंडियन दोस्त आहे, तेलुगु स्पीकिंग आहे, उहो चए पियो त असांजो तेलुगु जूं 4-5 तंज़ीमूं आहिनि जेके हिकिड़ी तंज़ीम ॿिए सां नथी ठहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान आहिनि त जेके बि ॿियूं तंज़ीमूं बि आहिनि खणी अमेरिका में, त उहे बि साना जा मेंबर्स आहिनि
ऐं साना जे सॾ में सॾु ॾींदा आहिनि, साना सां गॾिजी करे कमु कंदा आहिनि, साना खे पंहिंजी अम्ब्रेला ऑर्गेनाइज़ेशन मञंदा आहिनि। न पर हीउ साना ठहियो, साना में कुझु माण्हुनि जी उनजो ब्रेन चाइल्ड आहे। हाँ जी। त सिंधी माण्हू उहे अमेरिका में वेही उहे सिंध जी नुमाइंदगी कनि या सिंध लाइ कुझु कनि? ॿई रोल आहिनि साईं। सिंध जी नुमाइंदगी ईअं कनि त जॾहिं असांजो कन्वेंशन थिए थो पियो ऐं ॿाहिरियां माण्हू अचनि था पिया, हिन दफ़े तव्हां ॾिठो त टोरंटो में घटि 6 MNA ऐं MP जेके उतां जे हिसाब सां आहिनि, उतां जा चूंडियल जेके उहे आया लोकल जे। हा, ऐं उन सां गॾु इमिग्रेशन मिनिस्टर जेको फेडरल अहमद हसन आहे उहो आयो। उहे माण्हू वाइड़ा थी विया। जॾहिं ॾिठूं त हिकिड़ो 800 कैपेसिटीअ जो हाल फुल भरियो पिया, ॿाहिरि माण्हू। हा, तॾहिं उहो पुछनि पिया, हिकिड़ी जेका आहे सा इकरा ख़ालिद जेका आहे सा उते MNA आहे पाकिस्तानी ओरिजिन जी, उर्दू बि ॻाल्हाए पई। उहा जॾहिं मां सां वेठी त मूंखे चई वई त ये किस तरह कर लिया आप लोगों ने। त हिकिड़ी नुमाइंदा तंज़ीम आहे साना जेका सिंधियुनि जी तंज़ीम आहे, ऐं माण्हू इन जे करे बि साना जे में अचणु पसंदि था कनि जो उहा सिंध जे माण्हुनि जी इंस्पिरेशन्स जो हिकिड़ो आवाज़ु आहे, तर्जुमान आहे। असां तव्हां चओ त ॿाहिरि साना सिंध जी नुमाइंदगी थी करे, यस साना सिंध जी नुमाइंदगी बि करे थी पई, ऐं हिते जेको कुझु थिए थो पियो इन खां बि असां लातालुक़ कोन्ह आहियूं। ऐं हिते का मामूली ॻाल्हि बि थींदी आहे त असांखे उते ॿीणी महसूसु थींदी आहे जो असां परदेस में वेठा आहियूं, ऐं फ़ासिला हूअं बि गिणती वधाईंदा आहिनि। ऐं पोइ असां जीअं तव्हांखे मिसाल ॾिनुमि त आदमशुमारी वारो वाक़ियो जॾहिं थियो, आदमशुमारी वारो वक़्तु आयो त साना हिकिड़ी कमेटी ठाही। उन वक़्तु असां इक़बाल तरीन साहिबु हिते, हाणे बि शायदि हिते आहिनि, ऐं अमेरिका बि ईंदा रहंदा आहिनि। असां जॾहिं वॉलंटियर कॉल ॾिनीसीं सोशल मीडिया ते त हर ॻोठ हर शहर मां सिंधी निकिरी पिया साना जे लाइ वॉलंटियर करण जे लाइ। असां उते सिंधी नुमाइंदगी कयूं था ऐं हितां खां बि असां बेख़बर न आहियूं। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त साना जी एजेंडा पॉलिटिकल आहे, डेवलपमेंटल आहे या पर्सनल आहे, कल्चरल आहे, सोशल आहे, छा आहे? असां बेसिकली रजिस्टर थियल आहियूं एज़ अ चैरिटेबल ऑर्गेनाइज़ेशन स्टेट ऑफ न्यूयॉर्क में। असांखे विज़िबल पॉलिटिकल रोल न आहे प्ले करणो, पर असां एडवोकेसी करे सघूं था। जेके बि सिंध जा जेके थींदा आहिनि वाक़िया सिंध में बि, त असां उन जी एडवोकेसी जे तौर ते उनखे वठी करे ऐं प्ले कंदा आहियूं। असां जेको बि आवाज़ु उथारींदा आहियूं हिते या उते, जेके पसंदी पुॼंदी वारा हल्का आहिनि उन्हनि ताईं जॾहिं आवाज़ु पुॼाईंदा आहियूं त असां एज़ एडवोकेसी कंदा आहियूं। त असांजो पॉलिटिकल रोल कोन्हे, असांजो एडवोकेसी वारो रोल आहे। असांजा सिंध में जेके प्रोजेक्ट्स हलनि था, तव्हांखे ख़बर आहे उहे हलनि था पिया, त उन में ईअं सम्झो त सिंध जे लाइ हिकिड़ो डेवलपमेंटल ऐं चैरिटेबल रोल बि आहे असांजो। सो उन्हनि हैसियतुनि में असां कमु कंदा रहंदा आहियूं। ऐं उते जेके माण्हू जंहिं फील्ड में वधीक सुठे नमूने कमु करे सघंदा आहिनि, मसलन जॾहिं ट्रम्प टेक ओवर कयो ऐं ट्रम्प टेक ओवर कयो या इलेक्ट थियो, उते टेक ओवर चवंदा आहिनि, इलेक्ट थी करे ईंदो आहे त माना ओबामा इमरान खान लाइ मुखालिफ़ धुर सिलेक्टेड चवंदी आहे। न टेक ओवर इन गुड टर्म्स। अच्छा, गुड टर्म्स माना जॾहिं हुन ओबामा खां टेक ओवर कयो, इलेक्शन जे वाग वरिती, त ओबामा पंहिंजो ट्रम्प हिकिड़ो कानून कढियो जंहिंमें चयईं त मुस्लमान मुल्कनि जा कुझु मुस्लमान मुल्क अहिड़ा आहिनि जिन ते हुननि पाबंदी हई त इहे न अचनि। त असां हिकिड़ी लीगल एड कमेटी ठाहीसीं त जेको बि सिंधी अचे एयरपोर्ट ते फासे या उन सां को मसइलो थिए त उन जे लाइ असांजा वकील हर वॾे शहर में मौजूदु हुजनि। त जंहिं वकील खे, सिंधी वकील खे मां कॉल कयां पियो, उहो वॉलंटियर करण लाइ तयारु थियो वेठो, फ्री ऑफ कास्ट, मुफ़्त में उते अमेरिका में। त एयरपोर्ट ते जेकॾहिं सिंधी लहे त उन सां को मसइलो न थिए। त जेको बि सिंध जो इशू हूंदो आहे सिंध सां रिलेटेड या उते अमेरिका में सिंध सां रिलेटेड, त असां वटि हर क़िस्म जी एक्सपर्टीज़ आहे
डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, लॉयर्स आहिनि, ऐं सिंधी तव्हांखे ख़बर आहे त अमेरिका में मोस्टली पढ़ियल गढ़ियल ऐं पंहिंजी फील्ड्स जा माहिर आहिनि। त असां उन हिसाब सां पोइ वरी एक्ट कंदा आहियूं। साना इमीडिएटली एक्ट कंदी आहे, पंहिंजूं कमिटियूं ठाहींदी आहे, माण्हू ॻोल्हींदी आहे, वॉलंटियर्स ॻोल्हींदी आहे उन फील्ड जा माहिर, ऐं पोइ असां उन इशू खे खणंदा आहियूं उन नमूने सां। अवां डेवलपमेंट जा हिते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कमु था कयो। जी सर। जेके IT खां वठी मुख़्तलिफ़ हंधनि ते विलेज ॻोठाणी ज़िंदगी खे सुधारण खां वठी शहरी ज़िंदगी सुधारण ताईं, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त 35 सालनि जी लाइफ आहे साना जी, अवां इन जे डेवलपमेंट वारे चैप्टर मां मुतमइन आहियो या सम्झो था त तव्हां देरि कई आई आहे? साईं, असांजो शुरू खां वठी असूल इहो आहे त कमु जेको बि सिंध में थियणो आहे, पॉलिटिकल हुजे, डेवलपमेंटल हुजे या जेको बि हुजे, उहो उतां जे माण्हुनि खे करिणो आहे। असां हितां वेही लीडरी कोन हलाईंदासीं त पोइ तव्हां हीउ कमु कयो, हू कमु न कयो। असां सिर्फ़ु सपोर्ट जेका बि मदद हूंदी उहा मुहैया कंदासीं। असां हिकु वक़्त ते अची करे महसूसु कयोसीं त असांखे सिंध जे तालीमी ऐं सिहत जे निज़ाम में असांखे अॻिते वधी कुझु रोल प्ले करिणो आहे। असां वटि हिकिड़ो प्रोजेक्ट अथव SSS प्रोजेक्ट, सिंध स्कूल सिस्टम प्रोजेक्ट। हाणे बि मां अचां पियो शाहराह फैसल तां, अॻियां गाॾी पई वञे, SSS लिखियल हो, मां जो सबूत मिली वियो। सो उन में असां स्कूल खयां आहिनि, 28 स्कूल खयां आहिनि जिन ते असां कमु कयो आहे। 3-4 असां क्लस्टर स्कूल ठाहिया आहिनि। क्लस्टर स्कूल जी आइडिया हुई डॉक्टर केसर बंगालीअ जी, साना खयों उनखे। हाणे सिंध गवर्नमेंट बि हाणे उहो मॉडल एडॉप्ट थी पई करे। वेरी ट्रू। हा, इन सां गॾोगॾु असां स्कूलनि में सोलर सिस्टम्स हणायासीं, कंप्यूटर्स हणी ॾिनासीं, थर में साना कमु थी पई करे। ऐं इन सां गॾोगॾु सिंध विलेज डेवलपमेंट प्रोग्राम आहे, जंहिंमें बाजारा में आहे, मोरे में आहे, 2-3 ॿियनि जायुनि ते आहे जेके असांजा प्रोजेक्ट्स ठहनि था पिया। त उन खे असां विलेजिस खे मॉडल ठाहियूं था। असां देरि न कई आहे, पर असां एंटर इन फील्ड में उन वक़्तु थियूं जॾहिं असां महसूसु कयोसीं त हाणे असां वी कैन मेक द डिफरेंस। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायो त हीअ जेके कम तव्हां शुरू कया आहिनि त इन्हनि कमनि जे हवाले सां सक्सेस रेट घणो आहे? 100%। अच्छा। हा, असांजो तव्हां हिकिड़ो प्रोजेक्ट आहे SSDP जी, सिंध स्किल्स डेवलपमेंट प्रोग्राम। अली हसन भुट्टो साहब जेको अली हसन भुट्टो साहब आहे, गुलाम कादिर मल्लाह साहब आहे, हिते मेहरान मल्लाह साहब आहे जेको कोऑर्डिनेटर आहे। असां वटि हिकिड़ो कंसेप्ट आहे न त असां माण्हू कमु कोन कंदा आहियूं, पघार मिलंदी रहे, बसि हलंदो रहे। डेडिकेशन सां कमु करणु ऐं उनखे इहो यकीनी बणाइणु त इहो कमु हलंदो, सक्सेस थींदी। न, पर सना जे प्लेटफॉर्म तां इन्हनि माण्हुनि जी जेका डिवोशन ऐं डेडिकेशन, जेके टाइम था ॾियनि, जेके प्रोजेक्ट्स हलाइनि था, उन जी मशहूरी तशहीर तव्हां पंहिंजी वेबसाइट ते छो नथा कयूं थासीं? असांजी वेबसाइट ते आहिनि इहे सभु प्रोजेक्ट्स। न, प्रोजेक्ट्स भले हुजनि, पर हिकिड़ो पेट्रोल पंप बि एम्प्लॉई ऑफ मंथ जो फ़ोटो हणी उन सॼे महीने में रखे थो, त तव्हां जेके सुठा ऐं कारगर माण्हू आहिनि उन्हनि जी इज़त तव्हां न कंदो, ॿियो केरु कंदो? उन में मां सम्झां थो त पब्लिसिटी सेक्टर में असां थोरा कमज़ोर आहियूं। मां कमज़ोर छो आहियो भला? हेॾे डेवलप्ड मुल्क हूंदे इन जे करे जो हिते असांजो सिंध में फुटप्रिंट एॾो घणो साना जो कोन्हे। असांजे जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि हलनि था पिया, उन्हनि जी बि एॾी पब्लिसिटी कान थी पए, छो जो माण्हुनि खे जॾहिं ॿुधाइजे थो पियो त साना, त हुननि जे ज़हन में सिर्फ़ु सालियानो कन्वेंशन अचे थो। पर ईअं नथो चई सघिजे त तव्हांजे उते इन क़िस्म जो डेडिकेटेड हू इंफ्रास्ट्रक्चर ई कोन्हे जेको तव्हांजी तशहीर जे लाइ मुनासिबु कमु करे सघे? मां सम्झां थो घणी हद ताईं तव्हां सही था चओ। अच्छा। हा, मां इहा ॻाल्हि मञां थो पियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जेके बि आहियूं वॉलंटियर्स आहियूं, ठीकु आहे, फुल टाइम जॉब्स कंदा आहियूं ऐं फैमिलीज़ खे बि सपोर्ट कंदा आहियूं। जीअं हाणे साना प्रेसिडेंट जेको आहे उन जा ऑफिस आवर्स आहिनि 5 PM to 11 PM। माना मां नौकिरीअ तां लही करे घर अची करे कंप्यूटर ते वेहंदो आहियां ऐं फुल टाइम नौकिरी अथव इहा, फुल टाइम नौकिरी 5 to 6। अहिड़े नमूने सां असांजा ॿिया जेके माण्हू आहिनि, उहिदेदार आहिनि या वॉलंटियर, उन्हनि जा बि इहे ई आवर्स आहिनि।
ऐं कुझु बदकिस्मती इहा बि आहे त असां कुझु रिपोर्ट्स वग़ैरह जेकॾहिं ठाहे बि मोकिलींदा आहियूं त घणो करे तव्हां जहिड़ा दोस्त महिरबानी कंदा आहिनि जो उन्हनि खे अॻिते हलाए छॾींदा आहिनि या उहा छपिजी वेंदी आहे। घणा अहिड़ा आहिनि जेके बदकिस्मती सां जेके जिन साना खे ब्लैकआउट करे छॾियो आहे ऐं उन्हनि जा पोइ इदारनि वारा मञींदा आहिनि त साईं साना खे असां कवरेज कोन ॾींदासीं। सो कोन्हे असांजो पब्लिसिटी डिपार्टमेंट थोरो कमज़ोरु आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, साना खे अॼु हिते तव्हां वेठा आहियो कराची शहर में, त तव्हांजे ज़हन में साना खे चैलेंजिस कहिड़ा आहिनि जेके 1 2 3 4 चई सघो? साना खे वॾे में वॾो चैलेंज इहो आहे त असां जॾहिं बि हिते कमु करणु चाहींदा आहियूं त असांखे वॉलंटियर्स घणा मिली वेंदा आहिनि, पर असां उतो वेही करे ऐं मुयसरु नमूने सां उन शइ खे डायरेक्शन न ॾेई सघंदा आहियूं। जीअं असां महसूसु कयोसीं त SSDP प्रोजेक्ट जेको आहे उहो जेसिताईं सिंध में मौजूदगी न हूंदी तेसिताईं अहिड़े नमूने न हलाए सघिबो जहिड़े नमूने असां चाहियूं था। या हाणे सिंध विलेज डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे उन्हनि जी असां सोचूं था त हेड ऑफिस जेका आहे उहा बाज़ार में ठाहिजे। ज़रूरी न आहे त कराची हैदराबाद में, हा ठीकु आहे, पर उतां वेही करे प्रोजेक्ट्स हलाइजनि। त वॾे में वॾो इहो चैलेंज आहे त असांजी हिते ग़ैर मौजूदगी असांजे कम खे थोरो हिंडर थी पई करे। ॿियो चैलेंज इहो आहे त असां अॼु ताईं जेका बि फंडिंग थिए पई साना जी उहा असां डोनेशन्स ते कंदा आहियूं, असां पाण ॾींदा आहियूं, साना जा मेंबर्स ॾींदा आहिनि। अॼु ताईं कंहिंखां पैसो असां वरितो कोन्हे। हिन जनरल बॉडीअ में हिन साल जी जनरल बॉडी जेका टोरंटो में थी, तव्हां हुन में अलाए हुयो अलाए, हिकिड़ी आइडिया इहा आई ऐं जेका तमामु सुठी आइडिया आहे त भला गवर्नमेंट्स खां त असां पैसो कोन था वठूं, छो जो गवर्नमेंट पोइ वरी पंहिंजो इन्फ्लुएंस विझणु चाहींदियूं ऐं वॾियूं ऑर्गनाइज़ेशन्स जेके आहिनि उहे बि जॾहिं पैसा ॾींदियूं आहिनि त उन्हनि जा मुतालबा हूंदा आहिनि त हीउ कमु कयो हीउ न कयो। ज़रूरी न आहे त उन्हनि खां मदद वठिजे, पर अहिड़ा ॿिया इदारा घणा आहिनि जेके इन्फ्लुएंस न विझंदा असां ते। उन्हनि वटि फंड्स बि आहिनि, उहे ॾींदा बि, पंहिंजो इन्फ्लुएंस न विझंदा। असां उन्हनि खे प्रोजेक्ट्स ॾेखारींदासीं, उन्हनि खे जेकॾहिं प्रोजेक्ट्स वणंदा त हू पैसा ॾेई छॾींदा। त हाणे इरादो इहो आहे त हिन खे थोरो जेका असांजी फंडिंग आहे उनखे ब्रॉडन कजे। ब्रॉडन कजे त जेतिरा पैसा वधीक ईंदा ओतिरा साना जा प्रोजेक्ट्स वधीक हली सघंदा ऐं साना उते जेको कमु थी पई करणु चाहे नॉर्थ अमेरिका में। हाणे सुवालु इहो उथंदो आहे त भला साना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, तव्हां सिंध में छा लाइ था कमु कयो? हिते बि नॉर्थ अमेरिका में बि सिंधी वेठा आहिनि, उन्हनि लाइ छो नथो कमु थिए? त असां वटि जॾहिं फंडिंग वधीक हूंदी त असां उते बि कंदासीं, हिते बि कंदासीं। आइडिया हिकिड़ी आई त साईं हिकिड़ी साना जे हेड ऑफिस ठाहिजे, उन में हिकिड़ी हॉस्टल बि हुजे, जेके नवां सिंधी अचनि था उन्हनि खे उते अकोमोडेट करे सघिजे जेसि ताईं वञी उहे पंहिंजे पेरनि ते बीहनि, या घटि में घटि 3-4 ॾींहं। हिकिड़ी बहितरीनु आइडिया अथव। पोइ पहिरियों सुवालु इहो थियो त कहिड़े शहर में? भला माण्हू त न्यूयॉर्क पहुचंदा, शिकागो पहुचंदा, LA पहुचंदा, DC पहुचनि था पिया। सो पोइ बहितरु इहो आहे त DC में हुजे। DC में हुजे त असांखे ऑफिस लाइ पैसा खपनि, उन ते मथे जेके 3-4 कमरा ठाहिजनि उन लाइ पैसा खपनि, स्टाफ जेको हिकिड़ो फुल टाइम वेठो हुजे उन लाइ पैसा खपनि। फंडिंग असां लाइ मसइलो आहे। नाज़रीन, साना जो सदर जनाब मोहम्मद अली महर साहब जेके इंजीनियर आहिनि उहे अॼु असां वटि लीडर TV जे स्टूडियो में मौजूदु आहिनि। वरी साना जी अंदरूनी ऐं ॿाहिरूनी मुख़्तलिफ़ मसइलनि उन ते ॻाल्हाईंदासीं।